अवां इहो छा सोची SLF स्टार्ट कयो जेको सिंध लिटरेचर फेस्टिवल आहे ऐं अवां छा था सम्झो त इहो ओतिरो कामयाबियूं माणे सघियो आहे जेको अवां जे माइंड में हुयो स्टार्टिंग में? अच्छा, हाँ जेकॾहिं पाण पहिरें शुरूआत जी ॻाल्हि कयूं त सिंध लिटरेचर फेस्टिवल जंहिंजी शुरूआत थी उनजो बुनियादी सबबु हो कराची लिटरेचर फेस्टिवल। ऐं असां बार बार उनखे क्रेडिट बि ॾींदा आहियूं ऐं कंहिंजो जेकॾहिं कमु आहे त असांजो बेसिकली मुंहिंजो पर्सनली इहो नज़रियो रहियो आहे त उहो ज़रूरु मुंहिंजो गिणाइजे ज़रूरु त असां हर साल वेंदा हुआसीं कराची लिटरेचर फेस्टिवल 2009 खां ई शुरू थियो। पोइ उते वेंदा हुआसीं त जेके बि असांजी इंडिया मां बरखादत ईंदी कंहिं ज़माने में कॾहिं नजम सेठी पियो अचे जेके इनामियारा सहाफ़ी चऊं या शाइर अदीब दानिश्वर उन्हनि सां मुलाक़ात थींदी। पोइ उते हिकिड़ी ॻाल्हि असां जेका रियलाइज़ कई उहा इहा हुई त सिंध जी दिलि आहे कराची, उते एॾो वॾो ही फेस्टिवल थिए पियो पर उन में सिंधी ॿोली ते सिंधी अदब ते सिंधी कल्चर ते ज़ीरो का ॻाल्हि कोन थींदी। मुश्किल सां जेकॾहिं हू हिकिड़ो ॿ सिंधी दानिश्वर घुराए वठंदा अदीब घुराए वठंदा त इनफा अदरवाइज़ माना न। पोइ असां पाण में वेही कुझु दोस्त हुआसीं इहो सोचियोसीं त इन्हनि सां ख़तो किताबत कजे, इन्हनि खे चइजे त भई तव्हां कराची में इवेंट कयो पर ॾाढो सुठो आहे बट सिंधी लिटरेचर एॾो माना रिच आहे, सिंधी ॿोली एॾी क़दीम आहे, सिंध जा दानिश्वर कंहिंखां घटि न आहिनि, सो उन्हनि खे बि ड्यू शेयर मिलणु खपे। इहा असांजी शुरूआती राय हुई। पोइ इहो सोचियोसीं त भई थी सघे असांजे प्रेशर में अची हिकिड़े साल तूं हिकु ॿ सेशन रखी वठनि, नेक्स्ट ईयर न रखंदा त असां छा कंदासीं। पोइ इहो आहे त हज़रत अली जो कौल आहे त माना ही थियो मथियां वठण वारा न थियो त ईअं आहे। त पोइ असां सोचियोसीं भई हुननि खे छॾियूं था पाण पंहिंजे लेखे कुझु करे था ॾिसूं। पोइ ईअं असां हिकिड़ो इनिशिएटिव वरितोसीं जेका जेकॾहिं कामयाबी जी ॻाल्हि आहे तूं चवंदा आहिनि सितारों से आगे जहां और बि जेकॾहिं तव्हां मुतमिन थी वियो न कंहिं बि कम त फुल स्टॉप लॻी वेंदो आहे। बाक़ी ईअं आहे सिंध जे माण्हुनि जेका मोट ॾिनी आहे उहा असांजे तसवर खां तमामु घणी आहे। असां कॾहिं शायदि ख्वाब में बि इहो कोन सोचियो त ईअं माण्हू इन जी मालिकी कंदा। ऐं बाख़ुदा मां दिलि सां चवां थो जेके बि लफ़्ज़ तव्हां सां ॻाल्हायां थो ऐं बार बार मां उन ते जज़्बाती बि थी वेंदो आहियां त इन में असांजो को ज़रे बराबरि बि क्रेडिट कोन्हे। जेका मोहबत आहे माण्हुनि ॾिनी आहे शायदि एज़ अ जर्नलिस्ट मूंखे एतिरी न मिले आहे जेतिरी सिंध लिटरेचर फेस्टिवल कराइण जे हिकिड़े कारकुन तौरु मिली आहे। ऐं ॿियो असां इहो चवंदा आहियूं ऐं उहो जेका मूं ॻाल्हि कई पिए त बाख़ुदा माना दिलि सां उहा इहा आहे जेका मुंहिंजो चवणु पिए चाही त हिन फेस्टिवल खे कामयाबु कराइण में माण्हुनि जो वॾो हथु आहे, असांजो को किरदारु कोन्हे। असां बार बार इहो चवंदा आहियूं त असांजो कमु हूंदो आहे ईअं सम्झो त सेशन जेके आहिनि उन्हनि जे माण्हुनि खे मोटिवेट करणु या उन्हनि खे इहो चवणु भई हीअ सेशन रखूं पिया, ॿियो चऊं या टेबलूं कुर्सियूं सेट करणु, हिकिड़ो जेके तयारियूं थींदियूं आहिनि कंहिं बि इवेंट जे लाइ असांजो कमु इन ताईं हूंदो आहे। बाक़ी उनखे कामयाबु कराइण जो पूरो क्रेडिट उहो सिंध जे माण्हुनि ॾांहुं आहे। ऐं उन में रुॻो सिंधी न जेके बि मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि जेके पंहिंजे कल्चर सां ॿोली सां अदब सां प्यार कनि था, ही क्रेडिट उन्हनि जो हूंदो आहे। असीं चवंदा आहियूं ॾिसो को बि इवेंट आहे उन ते तव्हां भले 5 करोड़ ख़र्च करे छॾियो पर जेकॾहिं माण्हू उनजी मालिकी नथा करनि त उहे 5 करोड़ ज़ाया थी विया। त असां इहो चवंदा आहियूं त असांजी ख़ुशनसीबी इहा आहे जो SLF खे पहिरीं साल खां वठी जेका मोट माण्हुनि ॾिनी आहे त उहा असांजे तस्वर में बि कोन्हे। ऐं बार बार चवंदा आहियूं अॼु बि आऊं इहो चवंदुसि त इहो क्रेडिट उन्हनि सभिनी माण्हुनि जो आहे, असांजो हुन में को क्रेडिट कोन्हे जो हू उनखे माण्हुनि जेका मोहबत ॾिनी आहे। अवां जे हर हिकु सेशन जेको हूंदो आहे न उहो एतिरो त ओवर क्राउडेड हूंदो आहे जो आउं सम्झां थी त वेहण जी त ॻाल्हि इलाही परियां जी आहे, बीहण तक जी जॻह न मिली सघंदी आहे समटाइम्स। त तव्हांजा कुझु सेशन्स एतिरा जेके अच्छा इन सां कनेक्ट अगरि मां हिकिड़ी ॻाल्हि पुछां त जेके अवां ॻाल्हि कई त फेस्टिवल्स लिटरेचर फेस्टिवल्स जी पाण ॻाल्हि कयूं त इहे सिर्फ़ु शहरनि ताईं महदूद छो आहिनि? लाइक घणनि माण्हुनि जो इहो हूंदो आहे त जेके सिंध जा ॿिया शहर आहिनि उन्हनि में इहे फेस्टिवल्स छो नथा को ठाहिया वञनि, सिर्फ़ु कराची ऐं हैदराबाद ते ई फोकस छो आहे, सिर्फ़ु शहरी माण्हुनि ते ई फोकस छो आहे? सही, जेकॾहिं आउं सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि कंदुसि माना त कराची हिकिड़ी डिघी तारीख़ आहे। मुंहिंजो हिते कराची अचणु, हिते रहणु, कहिड़ो स्लोगन लॻाए करे आउं आयो हुअसि, एज़ अ जर्नलिस्ट आयो हुअसि मां हिन शहर में। पोइ पंहिंजी पूरी फैमिली खे तमामु घणी हिकिड़ी माना घर में चइबो आहे न ॾफेड़ थियण खां पोइ उन्हनि खे हिते वठी अचणु, उहा हिकिड़ी डिघी स्टोरी आहे। मूं उन ते ॻाल्हायो बि आहे, अॻु में लिखियो बि आहे। उन खां पोइ जेको मुंहिंजो मक़सदु रहियो आहे न कराची असां चवंदा आहियूं त असांजी तख़्तगाह आहे, असांजो ताज आहे असांजो सिर जो। ऐं कराची पॉलिटिकल हिसाब सां ॾिठो वञे ॿोली जे लिटरेचर जो त हिकिड़ो अहम मोर्चो आहे। SLF जो उते थियणु, मां उनजी सिर्फ़ु ॻाल्हि कंदुसि, बाक़ी ॿिया ऑर्गेनाइज़र उन ते पंहिंजा दलील ॾींदा अव्हांखे।
त कराची खे करण इन जी तमामु घणी नीड हुई त ही कराची में थियणु खपे हींअर बि जेके ॻाल्हियूं थियनि पियूं नवनि सूबनि जूं तव्हांजो कराची शहर खसणु सिंधी मीडियम स्कूलनि जो हिते ख़तमु थियणु ऐं जेके असांजा पंहिंजा माण्हू जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कराची शिफ्ट थिया आहिनि उहे पंहिंजी ॿोली खां उन्हनि जो परे थियणु इन जे करे असां जेके दोस्त हुआसीं असांखे इहो लॻो त कराची अहम मोर्चो आहे ही ख़ाली न कजे हिते थियणु खपे इन जे करे असां फोकस इहो रखियो आहे गुज़िरियल 10 सालनि खां त कराची में कजे हालतूं चाहे कहिड़ियूं बि हुजनि हा कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे दोस्तनि जी ख़्वाहिश हूंदी आहे उहे चवंदा बि आहिनि त सखर में बि थियणु खपे लाड़काणे मीरपुर ख़ासि में पर मां अॼु ताईं जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि मां चवंदुसि भई लाड़काणे जे दोस्तनि खे उते करणु खपे घुटकी में थिए थो ज़बरदस्त आहे ईअं मीरपुर ख़ासि दोस्तनि खे अॻियां अचणु खपे डिवीज़न लेवल ते ॾिसूं डिस्ट्रिक्ट लेवल ते ॾिसूं उते बि त खोड़ नौजवान आहिनि रहनुमाई त वॾो लफ़्ज़ थींदो पर असांखां का बि सपोर्ट जेकॾहिं हू चाहिनि था सम्झनि था त भई असांजे 10 सालनि जो एक्सपीरियंस मां हू कुझु फ़ाइदो वठी सघंदा त असां एनी टाइम हुननि जे लाइ हाज़िर आहियूं बाक़ी जेकॾहिं को वक़्तु आयो त मे बी असां बि ॿाहिरि बि कयूं काफ़ी हुन ते सोचो बि आहे इवन इस्लामाबाद में तमामु घणी ज़रूरत आहे असां चवंदा आहिनि कराची खां पोइ वरी असांखे इस्लामाबाद वञणु खपे अञा अॻिते वञणु खपे उहा ई ॻाल्हि त सितारों से आगे जहां और बि बाक़ी ॿिया जेके दोस्त को क़दम खणनि था मुख़्तलिफ़ शहरनि में खैरपुर में ॾिसूं पिया सखर में ॾिसूं पिया उते आर्ट्स काउंसिल बि आहिनि हाणे मीरपुर ख़ासि आर्ट्स काउंसिल बि एक्टिव थी आहे त उते नो डाउट इहे थियणु खपनि ऐं इहो पॉइंट ॾाढो वैलिड आहे त कराची में थियनि पिया अहिड़ा इवेंट ॿियनि शहरनि में नथा थियनि ऐं मां अक्सर जिते वेंदो आहियां हिकिड़ी ॻाल्हि खे कोट कंदो आहियां कंहिं ॾाहे जो कौल आहे त जंहिं समाज में तफ़रीह जा मौक़िया घटिजी ईंदा आहिनि उते ॾोह जनम वठंदा आहिनि असां मुंहिंजो नंढड़ो शहर आहे खिपरो डिस्ट्रिक्ट सांगड़ असां जॾहिं नंढा हुआसीं उते 2 सिनेमाऊं खिपरे शहर में हूंदियूं हुयूं मीरपुर ख़ासि में 4 खां वधीक सिनेमाऊं हुयूं कराची जी त ॻाल्हि ई छॾे ॾियो त हिते जेको त माण्हू छा थो थिए उते 2-3 कलाक जॾहिं मूवी ॾिसी थो अचे न ज़हनी तौर ते रिलैक्स थो रहे हिकिड़ो माण्हू जेको दिमाग़ आहे उनखे रुगो मानी न खपे बॉडी खे तव्हां जेके रुगो पाणी न खपे इंसान जूं ज़रूरतूं ॿियूं बि तमामु घणियूं आहिनि उन्हनि खे तफ़रीह बि खपे उन्हनि खे म्यूज़िक बि खपे उन्हनि खे घुमणु फिरणु बि उन्हनि जे लाइ लाज़मी आहे हाणे तव्हां ॾिसी वठो त तफ़रीह जे नाले ते सिंध में तव्हांखे कुझु कोन मिलंदो न को वॉलीबॉल जा हाणे मैच था थियनि न को असां वटि क्रिकेट जे हवाले सां ग्राउंड एक्टिव आहिनि न असां वटि सिनेमा रही बसि कुझु दरगाहनि ते जेके ईयरली हिकिड़ा उर्स मुबारक थियनि था या ये जेके एंटरटेनमेंट में त नथा कंसीडर महदूद ज़रिया आहिनि न कोई आम माण्हुनि जी ओस ताईं पहुचाए जो वो वनी उते ऐं फैमिली वनी सके या माइया थी चवण चाहे त फैमिलीज़ उते नथियूं वञी सघनि एग्जैक्टली त पोइ उन जो नतीजो पाण ॾिसूं पिया त माना इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त मंशियात जो जेतिरो आम थियो आहे वाहिपो सिंध में हाणे त आइस जा एतिरा केस ॿुधूं पिया नंढनि नंढनि ॻोठनि ताईं त उहा ई ॻाल्हि त तफ़रीह जा मौक़िया घटिबा उते ॾोह जनम वठंदा ऐं उहो तक़रीबन सॼी सिंध सां आहे जेकॾहिं असांजो हुकूमतूं चाहिनि या जेके इदारा लाॻापियल आहिनि इन्हनि कमनि जे हवाले सां या उतां जी जेका सिविल सोसाइटी उहो चाहे त घणो कुझु थी सघे थो असांजा ॿारनि खे सिंधी छो नथी पढ़ाई वञे या जेका आहे उहा कुझु जेके ग्रेड्स आहिनि उहे मथे था वञनि त उन खां पोइ छो थी पढ़ाई वञे लाइक हू बेसिक जेका असांजी लैंग्वेज आहे न त उहा त बेसिक एजुकेशन खां शुरू थियणु घुरिजे ईअं ई आहे ऐं ॾिसो न भला ठीकु आहे कुझु माण्हुनि खे चवणो हूंदो आहे त मां पंहिंजनि ॿारनि सां सिंधी में ॻाल्हायां थो पढ़नि वॾे स्कूल फिलाणे में था उते त सिंधी कोन्हे पर मां ॻाल्हाइण जे हद ताईं ठीकु पर उहो ॿार जॾहिं सिंधी लिखी नथो सघे सिंधी पढ़ी नथो सघे उहो मुंहिंजे कम जो न रहियो मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि मां उन्हनि खे चवंदो आहियां मूं वटि हिकिड़ी नंढड़ी लाइब्रेरी आहे हिकिड़ो रूम आहे पूरो त मां उन्हनि खे चवंदो यार तव्हां सिंधी ते जॾहिं मूं उन्हनि खे रजिस्ट करणु शुरू कयो न छो जी एॾा किताब आहिनि मां उन्हनि खे ईअं सम्झाइण इहे केरु पढ़ंदो यार जेकॾहिं तव्हां ठीकु आहे ॻाल्हाइण त तव्हांखे अची वेंदो पर तव्हां पढ़ी न सघंदो त मुंहिंजे कम जा तव्हां न थियो जेकॾहिं तव्हां लिखी नथा सघो तव्हां मुंहिंजे कम जा न थियो मुंहिंजे छा पर तव्हां पंहिंजी ॿोली सां ॼण त सचाए न थियो हुन में ॿारनि जो को ॾोह कोन्हे असांजो ॾोह आहे ईअं ई पोइ तालीमी इदारनि जी बि ज़िम्मेवारी आहे तालीमी इदारे खे असां को उनखे आज़ाद करार नथा ॾेई सघूं उन्हनि खे बि ज़रूरु ते सोचणु खपे न तीअं आहिस्ते आहिस्ते ईअं ॾिसो न मूं जीअं पंहिंजे ॿारनि जो ज़िक्र कयो थी सघे उन्हनि जा ॿार त ॻाल्हाइनि बि न त ॿोलियूं ईअं मरंदियूं आहिनि बिल्कुलु अॼु जे नौजवाननि खे जीअं असां ॾिसूं था त जीअं मां ॿुधायो त ॿाहिरि निकिरनि था घर में बि जीअं तीअं ॿाहिरि निकिरनि था त उहे सिंधी नथा ॻाल्हाइनि ऐं जो की हू उन्हनि खे अहसास कमतरी थो थिए त इहा जेका हिकिड़ी गणती जोगी हालत आहे मां सम्झां थी त इनखे मां कीअं था ॾिसो पोइ इहा सूरत हाल वाकई गणती जोगी आहे ऐं इन ते उहा ई ॻाल्हि आहे त हर माण्हू खे सोचणु खपे हू मेरा दागिस्तान असां नावेल पढ़ियो हूंदो या ॿुधो हूंदो त उनमें जेका मेन उन जो किरदारु आहे त जेको हिकिड़ो रशियन आहे जेको जर्मनी आई थिंक या कंहिं मुल्क में वञे थो पढ़ण जे लाइ ऐं पोइ उते माण्हू रही थो पवे हिकिड़ो किरदारु आहे उहो आर्टिस्ट बि आहे पोड़ो थो थी वञे पोइ उन मुल्क मां माना रशिया मां हिकिड़ो ॿियो माण्हू उन मुल्क में वञे थो पढ़ण जे लाइ पोइ हुनजी मुलाक़ात थी थिए हुनखे इहो ॿुधी करे ख़ुशी थी थिए त हीउ जेको फिलाणो आर्टिस्ट आहे हिन जो तालुक़ु मुंहिंजे मुल्क सां आहे पोइ हुन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल करे थो
मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां थो जी, जी। पोइ उहो चएसि थो त तव्हां मोटी छो न आहियो पंहिंजे मुल्क चए यार हाणे त मां पोड़ो थी वियो आहियां ख़्वाहिश वॾी रही पर हाणे मां रशिया जेको हुनजो देश हूंदो आहे मोटी न सघियो आहियां पोइ बहरहाल हुनजी गुफ़्तगू थींदी आहे पोइ उहो नौजवान जॾहिं उतां पंहिंजी डिग्री मुकमल करे वापसि वेंदो आहे पंहिंजे उन मुल्क त उनजे ॻोठु ईंदो आहे ॻोल्हण जेको नौजवान मोटियो कोन पोइ हुनजी फैमिली खे ॻोल्हींदो आहे पोइ हुनजी माउ सां मिलंदो आहे पोइ हुनखे ॿुधाईंदो आहे त तव्हांजो पुटु जेको हा चए हा तूं कंहिं ज़माने में वरी मोटियो ई कोन चए अॼु बि ज़िंदा आहे तुंहिंजी माउ ॾाढी ख़ुशि थींदी आहे मुंहिंजो पुटु ज़िंदा आहे पोइ हुनजी ॻाल्हियुनि में हुनजी माउ हुन खां पुछंदी आहे त तव्हांजी ॻाल्हि ॿोल कहिड़ी ॿोली में थी त माना असांजी ॿोली में हुन ॻाल्हायो पियो चए न हुन मूंसां जर्मन में पियो ॻाल्हाए फारग चवंदा आहिनि त हुनजी माउ उन टाइम पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेई छॾियो ऐं इहा उन खिते में माना सोग जी निशानी हूंदी हुनजो त जंहिं पंहिंजी ॿोली छॾे ॾिनी इट मीन्स उहो मुंहिंजे लाइ मरी वियो त क़ौमूं पंहिंजी ॿोली जे हवाले सां ईअं हसास हूंदियूं आहिनि मुंहिंजो दोस्त आहे ज़ोएब काका MD बि आहे सिंध लिटरेचर फेस्टिवल जो उहो साल सवा खां जर्मनी में आहे उहो ॿुधाए थो त उन्हनि जी नौजवान नस्ल जेका आहे जर्मन उन्हनि खे अंग्रेज़ी ॾाढी सुठी अचे थी पर सवाल ई पैदा न आहियूं तव्हां सां अंग्रेज़ी में ॻाल्हाइनि मूंसां जर्मन में ॻाल्हाईंदा आहिनि इन करे मुंहिंजी मजबूरी आहे त मां हुन सां जर्मन सिखां ऐं ॻाल्हायां ईअं चीन जो मिसाल आहे ईअं रशिया जो मिसाल आहे दुनिया जा खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जेके पंहिंजी ॿोली कोन था छॾनि सर मां सम्झां थी त अगरि ब्रिटिश एरा जी ॻाल्हि कजे त उन में बि सिंधी कंपलसरी कम थी हुई तमामु घणो कमु थियो उन्हनि जी वॾी महिरबानी आई आहे असां ते सिंधी सूरत ख़ती असांखे उन्हनि ठाहे ॾिनी उन खां पोइ उन ज़माने में ॾिसो जेके ऑफिसर मुक़ररु थींदा उन्हनि जे लाइ ॼण त लाज़मी हूंदो त सिंधी उन्हनि खे अचणु खपे उन खां पोइ हाणे त पाण ॻणती न आहिनि असांजी सरकारी ज़बान हिकिड़ी आहे उन खां पोइ असांजे मुल्क जी ज़बान वरी ॿी आहे त घर में वरी टी ॻाल्हाए थी वञे त अची स्कूलनि में वरी ॿी आहे त ज़ाहिर आहे उहो जेको मल्टी लैंग्वेजिस जे करे मां सम्झां थी त घणा अहिड़ा अच्छा हिते हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत कयां त ॿोलियूं सभु सुठियूं अचणु खपनि कंहिं ॿोली सां असांखे नफ़रत कोन्हे को बि मूंसां जेकॾहिं को मुंहिंजो दोस्त मिलंदो आहे उर्दू स्पीकिंग मां हुनखे चवंदो आहियां यार इहा तव्हांजी बदनसीबी आहे या असांजी ख़ुशनसीबी आहे त असांखे घटि में घटि उर्दू ॻाल्हाइण बि अचे थी सम्झ में बि अचे थी ऐं मां दावा कंदो आहियां मूंखे 5-6 ॿोलियूं अचनि थियूं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे ऐं पाण जंहिं घर सां तालुक रखां असांखे कॾहिं इहो कोन चयो आहे त फलाणी ॿोली न सिखो अचणु खपनि पर असांजो शर्त इहो हूंदो आहे त पंहिंजी ॿोली न विसारणु खपे पंहिंजी ॿोली अचणु खपे पोइ दुनिया जूं जेतिरियूं ॿोलियूं तव्हांखे अचनि ॾाढो सुठो तमामु बहितरीन त पंहिंजी ॿोलीअ सां जेको असांजो प्यार आहे न उहो हमेशह क़ाइमु रहणु घुरिजे सिंध जी सकाफ़ती पॉलिसी ठाहिण लाइ अव्हांखे को इख़्तियार ॾिनो वञे त अव्हांजो पहिरियों क़दम कहिड़ो हूंदो हिन त मूं सोचियो कोन्हे ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो डिबेट आहे घटि में घटि पहिरियों क़दम जेको मुंहिंजो इहो हूंदो त उहे माण्हू अॻियां अचणु खपनि जंहिंजो इन ते कमु थियलु हुजणु खपे असां वटि मोस्टली मुख़्तलिफ़ इदारनि में न रुगो इन में पर मुख़्तलिफ़ इदारनि में ॾेठ वेठ जे बुनियाद ते जॾहिं भर्तियूं थियनि थियूं प्रोजेक्ट ठहनि था उन्हनि जो को मक़सदु नथो हुजे त पोइ ज़ाहिर आहे उहे शयूं पंहिंजी अहमियत विञाए थियूं वञनि उहे माण्हू जेके हथ जे हुनर सां लाॻापियल आहिनि जेका औरत रिली ठाहे थी जेका बर्थ ठाहे थी गज ठाहे थी उन्हनि माण्हुनि सां तव्हां मिलो जेके तव्हांजी कल्चर खे सकाफ़त खे बचाए वेठा आहिनि इहे अमीन आहिनि जेके असांजा सुगड़ आहिनि जेके असांजा दानिशर आहिनि असां माना आहिस्ते आहिस्ते करे ॼण त उन्हनि खे सर असांजी जनरेशन खां पोइ त मां नथी सम्झां त जेका असांजी जनरेशन खां पोइ वारी जनरेशन आहे उहा इन्हनि शयुनि खे सुञाणप ॾींदी आहे सुञाणंदी बि हूंदी त इहा हिकिड़ी मां इलाही जेका चइजे त ॻणती जोगी हालत चइजे जंहिंमें असांजी इहा सकाफ़त खां असांजा ॿार या असांजी अॻी जनरेशन परियां पई थींदी वञे तव्हांजी हाणे कल्चरल पॉलिसी केरु थो ठाहे शर्मीन उबे चुनाए थी ठाहे इहा तव्हांखे ख़बर आहे यस कराची जे नाले सां हाणे म्यूज़ियम हिते ठहे पियो ऐं वॾे फ़ख्र सां असांजा मिनिस्टर असांजा मेयर असांजो CM उते मौजूदु हो मूंखे ॻाल्हाइण ॾियो हाणे उहे था चवनि त शर्मीन उबे चुनाए जेको ठाहे थी म्यूज़ियम थी ठाहे उन में जेका सिंध जी तारीख़ शुरू थी थिए उहा 47 खां थी शुरू थिए ॼण मोस्टली जेके उते शयूं जेके रखियूं वेंदियूं उहे त मतिलबु उन खां असां जेका हज़ारे सालनि जी तारीख़ हुई उन जी का वैल्यू कोन्हे शर्मीन उबे चुनाए सां मूंखे को इख़्तिलाफ़ कोन्हे पर भई उन जी भेट में जेकॾहिं असां सिंध में माण्हू ॾिसूं त तमामु हिकिड़ा पढ़िया गढ़िया माण्हू जंहिंजो एॾो कमु आहे तव्हां उन्हनि माण्हुनि खे छॾे करे अहिड़नि माण्हुनि खे तव्हां एॾा वॾा मेन प्रोजेक्ट जेके सदियुनि ताईं म्यूज़ियम जॾहिं ठहे थी न ॿाहिरियां माण्हू बि घुमण ईंदा तव्हांजा लोकल माण्हू बि ॾिसण ईंदा तव्हां प्रोजेक्ट अहिड़नि माण्हुनि खे था ॾियो जिन खे तव्हांजी ॿोली सां न को तव्हांजी ॿोली तव्हांजे कल्चर खां वधि में उन्हनि किताबनि में पढ़ियो हूंदो त सिंध जी तारीख़ छा आहे हू उन माण्हू सां सही अंदाज़ सां कनेक्ट आहिनि ई कोन अहिड़ा अहिड़ा तव्हांजा खोड़ वॾा मनसूबा आहिनि कंहिं कंहिं जो मां वेही हिते ज़िक्र कयां जेके अहिड़नि माण्हुनि खे ॾिनल आहिनि जॾहिं तव्हांजी फिल्मुनि जी ॻाल्हि थिए थी त उहे प्रोजेक्ट कंहिंखे था मिलनि मारवी फिल्म जी ॻाल्हि थी पए त उन ते वॾो हिकिड़ो तकरार विच में तज़ाद शुरू थियो हो उन खां पोइ उहो न थियो पोइ हाणे वरी उनजी ॿीहर सां ॻाल्हियूं थियनि पियूं त कहिड़ी कास्ट खजी थी वञे हाणे उनजो डायरेक्टर केरु हूंदो केरु लिखंदो उहो स्क्रिप्ट जेको उन माण्हू खे तव्हां ॾींदो जेको असांजे कल्चर सां ई वाक़िफ़ न हूंदो जंहिंखे असांजी ॿोली नथी अचे त उहो तव्हांजे लाइ छा कंदो छा असांजा माण्हू
न रहिया आहिनि, हिते आहिनि बिल्कुलु सुठा फिल्म डायरेक्टर बि आहिनि, स्क्रिप्ट लिखण वारा बि हिते वेठा आहिनि, सुठा एक्टर बि हिते आहिनि, पर पंहिंजनि माण्हुनि ते न सॉरी टू से अखी कोन थी पवे न, उहो चवंदा घर की मुर्गी दाल बराबर। सहाफ़त में तव्हां जेको अंजाम असां ॾिसो न, प्रेस कॉन्फ्रेंस थिए न, ॿ सिंधी सहाफ़ी बीठा हूंदा न, जेका हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां, उन्हनि जे सवाल ते असांजे वज़ीरनि जो कनु न वेंदो आहे, पर उते ई जेकॾहिं हिकिड़ी कंहिं नंढी अख़बार या चैनल जेको उर्दू दान सहाफ़ी या अंग्रेज़ी में खणी सवाल कई त यकदमि उन्हनि जो कंधु ई मुड़ी वेंदो न, ही केरु, ऐं ॿियो उन्हनि खे इहो हूंदो आहे त हिननि खे रिप्लाई न कंदासीं त पोइ शायदि सुठो न थिए। असांखे त माना अॼुकल्ह ईंदासीं शायदि हले तव्हां सिंधी मीडिया ते पुछंदो हले न, हुनखे त उहो खंगन ई कोन था न, हुकूमत तव्हांजी सिंधी मीडिया खे ऑन करण लाइ तयारु कोन्हे, उनखे खंगण लाइ तयारु कोन्हे। वॾे में वॾो मिसाल मां त बार बार गिणाईंदो आहियां, इम्तियाज़ मीर साहब जो मिसाल हो, असांजे एॾा सीनियर जर्नलिस्ट एंकर पर्सन उहे ईअं मारिजी विया त असां जेको इंफॉर्मेशन जो वज़ीर आहे उन अस्पताल ते वञण गवारा कोन कयो, त लियाकत नेशनल हॉस्पिटल में 8 ॾींहंनि ते हुनजो इलाज हलियो। जॾहिं हुनजो जनाज़ो खयूं पिया त असां कुझु सहाफ़ी दोस्त उते हुआसीं, उन टाइम कंहिं टीवी चैनल जो उते कैमरामैन कोन हो, को टीवी चैनल जो रिपोर्टर कोन हो, जेके बि उते आयल हुआ पर्सनल कैपेसिटी में आया हुआ, त भई जॾहिं इहा ख़बर 8:15 वॻे आई त हू हाणे दुनिया में न आहिनि रहिया, 11 वॻे हुनजो जनाज़ो उतां खयो पियो एम्बुलेंस में, तव्हांजे कंहिं चैनल जो रिपोर्टर उते मौजूदु कोन हो। एतिरी वेगाणप, एतिरी निंधण काइब खणी चइजे असांजे माण्हुनि सां, कंहिंजो बि माना कंहिंजी जान न वञणु खपे, पर इन जॻह ते को ॿियो माण्हू हुजे न, 50 माण्हू उते पहुतल हुजनि, असांजो सीएम उते हली वञे हा। सो हर इदारे में अफ़सोस आहे उहे माण्हू जेके तव्हां असांजे सीननि ते लत रखी चढ़ी वोट वठी इक़्तिदार जी कुर्सी ते वेठा आहिनि, उहे तव्हांखे ऑन करण लाइ तयारु कोन्हनि। इहा असांजी वॾी बदनसीबी आहे। इहो जेको तासुब आहे न, इनखे पोइ कीअं डील कजे? इनमें असांजे माण्हू करे सघनि था, भई तव्हां वंश आज़मायो आहे, ॾिसो था त हुननि जा रवैया तव्हां सां छा आहिनि। अॼु बि तव्हांखे हू असां वटि सांखड़ में हिकिड़ो इस्तिलाह हूंदो आहे, सिरड़ियो हारी, माना ज़र ख़रीद गुलाम जंहिंखे खणी जी जी जी, हिकिड़ा वॾेरा हूंदा आहिनि, उहो 25 लख रुपया मूंते कर्ज़ आहे, मां हारी आहियां, त उहो अॻियो मूंखे 30 लख ॾींदो, 20 लख जो मां कर्ज़ लाहींदुसि, 10 लख वरी शादियुनि वादियुनि खपे, पोइ मां फैमिली समेत हुनजो कर्ज़ी थी वेंदुसि। ईअं हिननि सिंध जे माण्हुनि खे ॼण सिरड़ियो हारी सम्झी वरितो आहे। हुननि खे लॻे थो बसि ठीकु आहे, हिननि खे ईअं हलाईंदासीं, चंद वॾेरा आहिनि, हुननि खे तव्हां पंहिंजी मुठ में करे छॾियो, वोट हुननि वॾेरनि वटि आहिनि, ईअं तव्हां कलेक्ट करे कामयाबु थी ईंदो। इहा सोच जेसि ताईं ख़तमु कोन थींदी न, ऐं असांजा माण्हू बि जेकॾहिं कंहिं वॾेरे जे चवण ते वोट न ॾींदा, बल्कि भई तव्हां वोट ॾियण वञो था त सोचो त भई हिननि 85% तव्हां वटि सिंध में पीअण जो पाणी जेको आहे सो साफ़ कोन्हे, जेका हिकिड़ी बेसिक नीड आहे हर माण्हू जी न, पाणी जेकॾहिं तव्हां वटि सही न आहे, तव्हां वटि सभई बीमारियूं हुनजे करे थियनि थो, असांजा नसल ख़तरे में आहिनि। उन पासे कंहिंजो ई ध्यानु कोन्हे, न हुकूमतुनि जो ध्यानु आहे, न सिविल सोसाइटी जो ध्यानु आहे, न असांजे मीडिया जो ध्यानु आहे। स्मगलिंग कीअं थो थिए, ॻाल्हि बि नथी थिए, हो रिपोर्टिंग तव्हां सम्झा थी अञा परियां जी ॻाल्हि आहे त यूजुअली हर माण्हू पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कोन थो करे, जेके सहाफ़त हुजे, पोइ हुन खां पोइ जेके उतां जी सिविल सोसाइटी थिए थी, कंहिं बि इलाइक़े में ज़ाहिर आहे कि 4 अहिड़ा माण्हू ज़रूर हूंदा आहिनि, पोइ हर को आहिस्ते आहिस्ते ख़ामोश थी वियो आहे त हीउ मुंहिंजो कमु न आहे। इहो जेको जुमिलो आहे न, उन बि असांखे घणो तबाह कयो आहे त हीउ मुंहिंजो कमु न आहे। नसीर साहब, ॻाल्हि कंदासीं हाणे मीडिया जी, सिंधी मीडिया जी तरफ़ हलंदासीं त सिंधी मीडिया ते जेके आहिनि मुलाज़िम जे तहफ़ुज़ लाइ केतिरा कानून मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि कानूननि ते अमल दरामद थिए थो नथो थिए, या जेके मालिक आहिनि उन्हनि खे लेबर पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ख़बर आहिनि कोन्हनि, या उहे जेके एम्प्लॉयमेंट जेके कॉन्ट्रैक्ट चइजे उहे छो नथियूं कनि, त इन सॼे सिनेरियो खे अव्हां कीअं था ॾिसो? कानून आहिनि, उहे फाइलनि में आहिनि, दस्तावेज़नि में, जेके बि असांजी मिनिस्ट्री आहे उन वटि ज़रूर हूंदा, मालिकनि खे ख़बर बि हूंदी, पर लागू न कबा। अॼु ताईं कंहिं कोन कयो आहे। वेज बोर्ड, जॾहिं असां अख़बारुनि में हूंदा हुआसीं, वेज बोर्ड जी तमामु घणी ॻाल्हि थींदी, वेज बोर्ड लागू हुजणु खपे। वेज बोर्ड तहत मतिलबु ईअं आहे, जेको सब एडिटर अख़बार जी दुनिया में असां चवंदा आहियूं, या चैनल ते हुनखे स्क्रिप्ट एडिटर चयो वेंदो आहे, जेको ख़बर ठाहींदो आहे। इहा जेका पोस्ट आहे 17 ग्रेड जी पोस्ट आहे वेज बोर्ड तहत। जेकॾहिं तव्हांखे रेडियो पाकिस्तान जेकी जॉब मिलंदी हुई पकी, या पीटीवी ते मिलंदी हुई न स्क्रिप्ट एडिटर जी, सब एडिटर, या 17 ग्रेड जी पोस्ट आहे, त पोइ हुनखे पघार ओतिरी मिलणु खपे, हुनखे ॿियूं मरातूं ओतिरियूं मिलणु खपनि। तव्हांखे का हिकिड़ी सिंधी अख़बार, बरसात सिंधी अख़बार हूंदी, यूसुफ शाहीन साहब कढंदा हुआ कंहिं ज़माने में, उहे वेज बोर्ड ते हिकिड़ी वाहिद सिंधी अख़बार, जंहिंजा शेख हयाज़ बि एडिटर रहिया। सो उहे यूसुफ शाहीन साहब पंहिंजे दौर में जेको उन ज़माने में वेज बोर्ड लागू हूंदो, उन तहत सैलरी ॾींदा। त सिंधी मीडिया जी पूरी तारीख़ में असांखे इहो हिकिड़ो मिसाल मिले थो। उन खां पोइ एतिरा टीवी चैनल आया, ही डिजिटल मीडिया जो दौर शुरू थियो, मां पाण हिकिड़े चैनल जो हिसो आहियां, पर सिलेवरी वारो जेको दौर आहे न,
सेम उहो स्टिल लागू आहे। को मॉनिटरिंग करण वारी का शइ कुझु बि मौजूदु कुछ भी कोने, न तव्हांखे सिंधी मीडिया जे इदारनि में न सैलरी तव्हांखे टाइम ते मिलंदी, बिल्कुलु इन ते त ज़रूरु ईंदमि न मां। तव्हांखे लेटर मिलंदो, अपॉइंटमेंट जो लेटर मिलंदो, न तव्हांखे नौकरी कढण खां अॻु में नोटिस मिलंदो, ऐं जेकर तव्हां कढी छॾियो ऐं तव्हांजी महीने ॿिनि जी पघार मोस्टली चैनलनि ते रहियल हूंदी आहे, डिले हूंदी आहे, त न तव्हांखे उहे पोयां पैसा मिलण जी का उमेद हूंदी। हिकिड़े इदारे में भले तव्हां 10 साल ॾेई छॾियो ऐं पोइ जेकर तव्हांजी नौकरी वञे थी उन्हनि 10 सालनि जो को EOBI या ॿियो टियों हिकिड़ो फंड हुजणु खपे जेको हर प्राइवेट इदारनि में हूंदो आहे, उहो कोन्हे हूंदो। पहिरीं बि असांजी हिकिड़ी ईद शो में ॻाल्हि ॿोल थी पई, त मां चवंदो आहियां त मुंहिंजो इहो पर्सनल थ्योरी आहे, घणनि तकलीफ़ बि घणनि माण्हुनि खे ईंदी हूंदी। मां चवंदो आहियां सरमाएदार हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियो न, सरमाएदार जी दुनिया, सरमाएदार ऐं जागीरदार हिकिड़ी ॿी अलॻि शइ आहे। त असां वटि मोस्टली जेके सेठिया आहिनि सिंधी मीडिया सां रिलेटेड उहे सरमाएदार न आहिनि। सरमाएदार पंहिंजे वर्कर जो वरी बि थोरो घणो ख्यालु रखंदो आहे, उन्हनि जी हेल्थ जे लाइ को कार्ड हूंदो, उन्हनि खे पघार टाइम ते ॾींदो, उन्हनि खे एटमॉस्फेयर बहितर ॾींदो, कमु करण जे हवाले सां वॉशरूम हूंदा, ॿियो टियों प्रॉपर इदारे जो लुक नज़र ईंदो सरमाएदारनि। सिंधी मीडिया जे इदारनि में सरदारी निज़ाम आहे, बुतारकी ज़हनियत आहे, उहो कॾहिं न चाहींदा त असांजो वर्कर जेको आहे उहो ख़ुशहाल थिए। नसीर साहब आउं इन ॻाल्हि ते ईंदसि त आख़िर इन्हनि जेके सहूलियतूं आहिनि इन्हनि खां छो असां जेके मीडिया ते कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे महरूम रखियो थो वञे। EOBI जी ॻाल्हि कजे, मेडिकल जी ॻाल्हि कजे, इंश्योरेंस जी ॻाल्हि कजे, या सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा त वक़्त ते पघारूं उहे ई नथियूं मिलनि, त असांजा जेके बि सिंधी मीडिया जा वर्कर्स आहिनि उहे छो इन्हनि शयुनि खां महरूम आहिनि? हिकिड़ी पुराणी चवणी आहे त ॿार खे फीड बि तॾहिं मिलंदी आहे जॾहिं उहो रोइण शुरू कंदो आहे, नेचुरल आहे न। बिल्कुलु ईअं आहे। कॾहिं कंहिं सिंधी तंज़ीम या सहाफ़ती तंज़ीम जेका बि ठहियल हुजे उन केतिरो इन ते आवाज़ उथारियो आहे, प्रेस रिलीज़ जारी करण हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे, पर मालिकनि खे कॾहिं उन्हनि प्रेशराइज़ कयो आहे त भई इहे सहूलियतूं ॾियो, अदरवाइज़ असां तव्हांजे इदारे जो घेराव कंदासीं वंस, या जेके तव्हांजो इंफॉर्मेशन जो इदारो आहे उनजी इहा ज़िम्मेवारी थिए थी जॾहिं तव्हां उन्हनि खे करोड़े अरबे रुपयनि जा इश्तिहार ॾियो था, तव्हां उन्हनि खे बाउंड कयो त भई असां तव्हांखे इश्तिहार त ॾियूं था, तव्हां उन वेज बोर्ड तहत पघार ॾियो था, ॿियूं सहूलियतूं केतिरियूं ॾियो था, माण्हुनि खे रखण जो तव्हां तरीक़ो छा आहे, कढण जो छा आहे। का हिकिड़ी ग़लति ख़बर हली थी वञे जॾहिं उहा उन मिनिस्टर या उन हुकूमत जे लाइ हुजे त पोइ उनजो त वॾो नोटिस वरितो थो वञे, पर कंहिं हिकिड़े सहाफ़ी सां केतिरी ज़्यादती थिए थी, उहो सिंधी हुजे उर्दू हुजे, उर्दू मीडिया जो बि हाल अॼुकल्ह इंतिहाई ख़राब अथव। माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर आहिनि, जॾहिं मुख़्तलिफ़ टीवी चैनल बंदि थिया त खोड़ माण्हू दिलि जो दौरो पवण सभु गुज़ारे विया, उन्हनि जूं फैमिलियूं हाणे कीअं गुज़ारो कंदियूं वञूं। का सहाफ़ती तंज़ीमुनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे सिंधी मीडिया में, त तमामु घणो हाल ख़राब आहे। उनमें ज़ाहिर वर्कर जी हिकिड़ी मजबूरी आहे, मजबूरी में उहे वेठा आहिनि, उहे चाहे दान, पर जेके तंज़ीम उन्हनि जे नाले ते ठहियूं आहिनि उन्हनि जो किरदार बि पाण ॾिसूं था त उहो कोई एॾो तसली बख़्श कोन्हे। बिल्कुलु। अवां छा चवंदा हिन में, त छा पेमरा, इत्तलात खातो ऐं जेके लेबर डिपार्टमेंट आहिनि गॾियल तौर ते मीडिया वर्कर्स जे हक़नि जी निगरानी उन्हनि खे करणु घुर्जे? करणु त ज़रूरु घुर्जे, पर हू कनि कोन था। ज़ाहिर आहे हिते ॾिसो न, अॼु नसीर मेमन साहब जी मूंखे पोस्ट पढ़ी पर ॾाढी सुठी लॻी त कुझु सालनि खां मीडिया इंडस्ट्री खे जीअं यरगमाल ठाहियो वियो आहे ठाहींदड़नि, त भई बयानियो उहो हलंदो जेको हू चाहींदा, पोइ उन्हनि हिकिड़ा नओ दौलतिया चऊं या हिकिड़ा हथरादू जेके आहिनि उहे सेठिया पैदा कया आहिनि। कुझु मख़सूस चैनल आहिनि उन्हनि खे पोइ तमामु घणा इश्तिहार ॾेई उन्हनि खे नवाज़ियो थो वञे, जेके उन्हनि जी पॉलिसी सां इख़्तिलाफ़ कनि था उन्हनि खे जेको आहे सो कमज़ोर कयो थो वञे। ज़ाहिर तव्हां उन्हनि जी एड बंदि कंदो, ॿियो टियों आहिस्ते आहिस्ते वर्कर घटि कंदा, इदारो बंदि थींदो, ताला लॻंदा। हाणे हिकिड़ो टीवी चैनल आहे, उनजे मालिक जी छा इहा ज़िम्मेवारी आहे, तूं सूबनि जे लाइ मुहिम हलाए, सेमिनार करे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, उहो कराची में बि आयो बंदो सेमिनार करे, इहो ॿियनि शहरनि में बि कंदो थो अचे। हाणे वरी जॾहिं ही नक़वी साहब जो बयानु आयो त उनखां पोइ वरी हिकिड़ो कराची बेस्ड टीवी चैनल आहे, उन हिकिड़ी मुहिम हलाइण शुरू करे छॾी आहे। त इहे इन्हनि हिकिड़ा ख़ासि मीडिया जा इदारा ॼण त ख़रीद करे वरिता आहिनि, उते उन्हनि तज़िया निगार पंहिंजा विहारनि था, एंकर पंहिंजा विहारनि था, त जेको उन्हनि जी पॉलिसियुनि सां हले थो उन्हनि खे छो चवंदा त तव्हां ही जेके कानून आहिनि उन्हनि ते अमल कयो या वर्करनि जी ॻाल्हि कयो, हुननि जा मफ़ाद पूरा थियनि था, वर्कर जे लाइ केरु थो सोचे। सर हिकिड़ी ऑडिट रिपोर्ट हूंदी आहे त छा हुकूमत खे मीडिया जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी सालियानी जेका ऑडिट आहे उहा उन जेके मुलाज़िमनि जी हक़ बाबति जी ॻाल्हि कजे त उहा रिपोर्ट लाज़मी करणु घुर्जे? बिल्कुलु हुजणु खपे, ख़बर हुजणु खपे। त ऐं इहो करे करे ख़बरूं ईंदियूं आहिनि त कंहिं इदारे खे साल में केतिरा इश्तिहार मिलिया, उन इदारे खां इहो बि सवाल थियणु खपे त उन्हनि मंझां घणा % जेके पैसा आहिनि उहे तव्हां इदारे जी फलाह जे लाइ, जेके तव्हां वटि कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी फलाह बहबूद ते ख़र्च कया। सालियानी इंक्रीमेंट या पघार में वाज त कॉन्सेप्ट ई न रहियो आहे, सिंधी मीडिया में त आहे ई कोन। हिकिड़ो माण्हू
माण्हू जेको लॻो त लॻो उन्हनि खे इहो फील करायो वेंदो आहे त भई इहा जेका पघार तोखे मिले थी पई इहो बि ॼण असां तो ते एहसान था कयूं वधीक जे त डिमांड तूं माना इहे सोचजांइ बि न ऐं उन में उहा ई ॻाल्हि आहे त वंश जेके इदारा उन्हनि खे इश्तिहार था ॾियनि न गवर्नमेंट ख़ासि तौर ते या PID या ॿिया मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे उन्हनि खे बाउंड करे सघनि था उन्हनि खां इहा रिपोर्ट वठी सघनि था मे बि वठंदा बि हुजनि त भई तव्हां उन्हनि पैसनि मां घणो वर्करनि ते लॻायो था सही पर सर उहा त पर्टिकुलरली ॻाल्हि कजे त सिर्फ़ु हिकु ॿ इदारो न माना अदर देन दिस त हुकूमत उन्हनि ते एतिरो चैनल्स जी ॻाल्हि कजे त एतिरो सिंधी मीडिया ते दबाव नथी विझे त सालियानी रिपोर्ट उनखे ॾिनी वञे ॿियो सवाल हिन सां गॾु मां इहो कंदसि त हिकिड़ो तासुर रहियो आहे हमेशह त सिंधी मीडिया जेके आहिनि से उहे बग़ैर पघारुनि जे या जेका उजरत चइजे उजरो चइजे असां उहो बिल्कुलु घटि हूंदो आहे ऐं पघारूं त माना तव्हां चओ था वधण त पराई ॻाल्हि आहे पुराणी ॻाल्हि आहे इलाही पर जे मिली वञे वक़्त ते त उहा वॾी ॻाल्हि आहे त इनखे कीअं मां सम्झां थी त ख़तम त नथो थी सघे पर इनखे कीअं घटाए सघिजे थो तव्हां ॾिसो घणा टीवी चैनल हूंदा जेके रिपोर्टरनि खे पघार ॾींदा हूंदा अञा ठीकु आहे जेके डेस्क ते कमु कनि था या कराची में कमु कंदा रिपोर्टर वग़ैरह उन्हनि खे त कुझु ई माना घटि ई सही पर मिलंदी हूंदी बिल्कुलु जेके तव्हांजा बेरोज़ आहिनि उन्हनि खे पघार मिले थी कोन थी मिले पोइ असां वरी बि सुवाल उथारींदा आहियूं त भई ही करप्ट आहिनि हीअं था कनि ख़बर जा पैसा था वठनि ख़बर लिकाइण जा पैसा था वठनि त सिधी ॻाल्हि आहे हू पंहिंजे हुते ऑफिस बि रन कनि था उन्हनि पंहिंजा कैमरामैन बि रखियो हूंदो हिकिड़ो ई सही रखियो हूंदो उन्हनि खे पंहिंजो घर बि हलाइणो आहे पोइ छा कंदा त उन करप्शन खे बि हथी ॾियारण में उन्हनि मीडिया मालिकान जो वॾो हथु आहे ऐं वरी इहा बि हिकिड़ी ॾाढी इंट्रेस्टिंग ॻाल्हि अथव लिफ़ाफ़ी सहाफ़ी जेके असां चऊं था उहो त हिकिड़ो लिफ़ाफ़ो वठण वारो जेको आहे मथी लेवल ते जेके आहिनि उहे त खाते में नथा अचनि पोइ हेठि जेके आहिनि सो उहे त अची था वञनि न हुजणु खपे पर उहो तॾहिं ख़तमु थींदी मिसाल हिकिड़ो रिपोर्टर आहे हुनखे ख़बर आहे जेकॾहिं मां फलाणे चैनल जे लाइ खैरपुर मां लाड़काणे सांगड़ मां रिपोर्टिंग थो कयां त मूंखे एतिरी सैलरी मिलंदी त पोइ शायदि तव्हां हुनखे बाउंड बि करे सघो ऐं पोइ शायदि उहो करप्शन बि न करे तव्हां ॿियो कुझु न अच्छा इहो बि हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि अथव सॼे पाकिस्तान में आहे तव्हां रुगो टीवी चैनल या अख़बार खोलियो माण्हू तव्हांखे पैसा ॾियण लाइ तयारु हूंदा वठण त छॾियो रिपोर्टर तव्हांखे पैसा ॾियनि था अॼुकल्ह जेके ख़बरूं असांखे पवनि थियूं न त लोगो ॾियो असांखे या अख़बार जो प्रेस कार्ड ॾियो असांखे अख़बार जो त असां तव्हांखे पैसा ॾींदासीं हाणे जिते अहिड़ी ॻाल्हि थींदी हूंदी उते आज़ाद सहाफ़त चऊं करप्शन खां पाक सहाफ़त चऊं इहो त हिकिड़ी पोइ जी ॻाल्हि आहे